अवां ॾिसी रहिया आहियो KTV वर्ल्ड ऑफ न्यूज़ यानी ख़बरुनि जी दुनिया। हींअर पेश आहे दादूअ मां कल्चरल रिपोर्टर शाहिन सिंधीअ जी रिपोर्ट। डॉक्टर कमाल ॼामड़ो घण रुखी शख़्सियत हो। हिन जो ॿोली लोक अदब ते कम क़ाबिल तहसीन आहे। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार डॉक्टर सिकंदर सागर पहार सिंधी अदबी संगत शाख दादूअ पारां मुनक़द कयल कमाल ॼामड़ो जी पहिरीं वरसीअ जे मौक़े ते सदारती ख़िताब कंदे कयो। हिन वधीक चयो त कमाल स्कॉलर, लोक अदब, लतीफ़ जो पारखो, कहाणीकार, नसर नवीस, कालमिस्ट, मुक़रर, मुतरजम ऐं मुहक़िक़ हो, पर हिकु माहिर तालीमदान ऐं ज़िम्मेवार उस्ताद ऐं अदीब हो, जेको हर वक़्तु सिंधी ॿोली, सिंधी तालीम, सिंधी सक़ाफ़त जे वाध वेझ लाइ पतोड़ींदो रहंदो हो ऐं सिंध जो हिकु मुतहरिक किरदारु हो। महिमान ख़ासि डॉक्टर रफ़ीक बलोच चयो त डॉक्टर कमाल मुतहरिक शख़्स हो। हिन सिंधी ॿोली पढ़ाइण, यूनिवर्सिटीअ में धंधे शोबो राइज कराइण लाइ अमली तरह कमु कंदो रहियो। एज़ाज़े ख़ासि सूफ़ी ग़ुलाम मुस्तफ़ा ख़ादिम फ़क़ीर मंगणे जो चयो त डॉक्टर कमाल ॼामड़ो हिकु लेखक, उस्ताद, मुहक़िक़ नाले मक़ालो पढ़ियो ऐं किताबनि ते रोशनी विधी। सिंधी अदबी संगत ज़िला दादूअ जे राब्ते सेक्रेटरी मुमताज़ मुस्तफ़ा दोस्त जान जान जीअरी हुई जे उनवान सां मक़ालो पढ़ियो ऐं उन खां अलावा ज़ैन खोसो, घायल लगारी, सदफ़ हुसैनी, मुमताज़ पाटाई, हमदर्द ओड अलगोज़ो, नवाज़ मुरीद लाशारी, सुगड़ मज़हर हुसैन, ग़ुलाम हैदर इमरान, दुखी दाऊद सूमरो, राहिब जमाली, आसी बदर चना, सूफ़ी ख़ादिम फ़क़ीर, अमजद सोलंकी, नूरदीन सागर, मनशा कोरेजो, सजाद खोखर, अयाज़ मला, कामरेड ख़ालिद खोसो ऐं मुख़्तलिफ़ मकतब फ़िक्र जे माण्हुनि शिरकत कई। ख़बरुनि जी दुनिया।